पाछन पोया हला थी मां। या अल्लाह, ये केड़ी आजमाइश है। या अल्लाह, तू साईं अब्दुल रहीम ते रहम कर। साईं साईं ही छा थियो अचानक? साईं अल्लाह साईं अवां खे सेहत ॾींदो, तव्हां परेशान न थियो, सभु बहितर थींदो इंशाअल्लाह। मां सभु तफ़सील वठी छॾिया आहिनि साईं, सुभाणे खां वठी इंशाअल्लाह प्रोसेस स्टार्ट करायूं था। अवां जी वॾी महिरबानी आहे जो हिन ॾुखे वक़्त में मूंसां ऐं मुंहिंजी फैमिली सां गॾु बीठा आहियो। वकील साहब, मूं मथां हलंदड़ इंक्वायरी खे तव्हांखे ॾाढो बारीक बीनी सां ॾिसणो आहे ऐं उनजो को न को हल कढणो आहे। मां ज़िंदगीअ में इज़त कमाई आहे। अॼु इहा इज़त मुंहिंजे लाइ सवाल बणियल आहे जंहिंजो मूंखे जवाबु ॾियणो आहे। साईं, समूरी अदबी कमेटी तव्हां सां गॾु, तव्हां जेको हुकुम कंदो उहो ई थींदो। न बाबा, मां का जंग कोन पियो विड़ा ऐं न ई वरी हिन सां कंहिं अदबी कम्युनिटी जो ताल्लुक़ आहे। हीअ मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी आहे, मुंहिंजे प्रोफेशनल ज़िंदगीअ में लिखियल लीक आहे जंहिं बाबति मूंखे पंहिंजो मौक़िफ़ रखिणो आहे। साईं अवां खे फ़िलहाल आराम करणु खपे। असां कानूनी तौर ते मज़बूत आहियूं, फ़िलहाल हू असांखे नथा घेरे सघनि। जी सर, बिल्कुलु, तव्हां आराम कयो, अल्लाह कंदो सभई मामला हल थी वेंदा। वधीक मुंहिंजी धीउ अर्शी तव्हां सां कोऑर्डिनेट कंदी ऐं तव्हां सभई मामला सिधी रीति उन सां डिस्कस करे सघो था। बाक़ी जिते मुंहिंजी ज़रूरत हूंदी मां हाज़िर थी वेंदुसि। सर, ही चेक आहे तव्हांजी किताब जी रॉयल्टी जो। किताब मां तव्हांखे सुभाणे ॾेई वेंदुसि। साजिद, कॾहिं त पैसा देरि सां था ॾियो, हाणे वरी वक़्त सां ॾेई हलिया था वञो। साईं, इहो समूरो तव्हांजी सोबत जो असरु आहे सर। मां केरु थींदो आहे कंहिंजो पोरियो रोकण वारो। हिते त पब्लिशर लेखकनि सां मुंहुं ॾेई ॻाल्हाईंदा ई कोन्हनि। अव्हांजी सोबत असांखे अहिड़ो पब्लिशर थियण खां बचायो सर। बाबा, तव्हांजो लख लाइक़, तव्हांजी वॾियूं वॾियूं महिरबानियूं। छो त तूं पाण भलो आहीं, हिन करे असां तोखे भला कयूं। पंहिंजो ख़्यालु रखिजे। सर, अवां बि पंहिंजो ख़्यालु रखो सिहत जो। अल्लाह पाक तव्हांखे अवां सिहत ॾींदो। आमीन। अॼु सैमा जे कयल इज़हार खे भरपूर मोट ॾींदुसि। मुंहिंजी मोहबत खे उहा मेराज ॾींदुसि जेका मूं अॻु में कॾहिं बि कंहिंखे नाहे ॾिनी। वाह यार सैमा, छा त केमिस्ट्री आहे पंहिंजी। हूं हींअर ई तोखे यादि पे कयो, सोचुमि पे त तुंहिंजे घर अचां ऐं अंकल सां मुलाक़ात कयां। थैंक यू महराज, मां बि इहो ई पई चाहियां त तूं घर अच। पापा तोखे थैंक यू चवण पिया चाहिनि। ओके ओके, पर तूं एॾो संजीदा छो पई ॻाल्हाईं? ख़ैर, तूं अच, बाय फेस ॻाल्हाईंदासीं। मां चाहियां थी त मां तोखे बाबा सां मिल रहियां, तूं जल्दी अच। ओके ओके, ख़्याल रखजांइ। ओके, बाय। तूं सुधरंदी कोन? तव्हां ॿिन्हिनि भेनरुनि न सुधरण जो कसम खणी छॾियो आहे छा? पंहिंजी पीउ जी हालत ॾिसो, हुन ते त कुझु रहम कयो। मम्मा, तूं त पंहिंजी ज़ुबान में असां ॿिन्हिनि भेणनि खे ज़लील करण जो सबक़ ई रटे छॾियो आहे। मूंखे त लॻे थो तूं असांखे पंहिंजे पेट मां ॼणियो ई न आहे। किथां खणी आई तूं असांखे? तव्हांजा इहे लक्षण ऐं तव्हांजे वात हलण जो तरीक़ो ई मूंखे मजबूर थो करे जो मां तव्हां सां अहिड़ो रवैयो रखां। मम्मा, इहो तुंहिंजो मसलो आहे, असांजो मसलो कोन्हे। असां जीअं आहियूं उअं ई रहंदासीं। जेकॾहिं तब्दील थियणो आहे त सिर्फ़ु तव्हांखे थियणो आहे, असांखे न। तूं पंहिंजे हुन दोस्त खे पे घुरायो न जंहिं पिणनि जी ज़मानत कराई आहे? हा, बिल्कुलु उनखे ई घुरायां पई, छो त उन असां ते एहसान कयो आहे। त छा खेसि उन एहसान जे बदिले में असां तोखे खेसि परणाए ॾियो? न, असांखे परणाइजो न, सॼी ज़िंदगी पाण वठी थी विहारे रखजो। इहा ई प्लानिंग आहे न तव्हांजी, या न? सिवा तुझे सरे की अमो तू पल पल परे की अमो वे छो अच वे मूसा रुआ तड़पा वे चारे साईं, मुंहिंजो नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं आहिनि तव्हां लाइ। अल्लाह तव्हांखे वॾी हयाती ॾींदो।
बाबा मां तुंहिंजा थोला नथो लाहे सघां। तो हिक भले पुट वांगुरु फर्ज़ निभायो आहे। तू माशाअल्लाह जिन जो बि औलाद आहीं, उहे वॾे इक़दार जा मालिक आहिनि। मां चांहि ठाराए मोकिलियां थी। न न, चाहे न, डिनर जो बंदोबस्त कयो। ओके। न सर, तव्हां प्लीज डिनर जी तकलीफ़ न कयो। बाबा, तो असांजे मथां हेॾो वॾो एहसान कयो आहे, ईअं तोखे वञण त न ॾींदासीं न। सर, तव्हां इन धरती जा वॾा कलमकार आहियो, जंहिंजी निहार इन समाज जे हुन घुट ऐं घीर ते रहंदी आहे जिथां बिगाड़ शुरू थिए थो। तव्हांजे कहाणियुनि ऐं अफ़साननि खे पढ़ी करे त अॼु असां ॻाल्हाइण जहिड़ा थिया आहियूं साईं। अहिड़ो कुझु बि न आहे बाबा, बसि मूं पारां सभु लेखक पंहिंजी फ्रस्ट्रेशन खे लिखंदा आहिनि। असांजी लिखणियुनि सां इन समाज ते कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे? न साईं न, ईअं कोन्हे। तव्हांजी नज़र आहे अॼु जे समाज ऐं माशरे ते बाबा? न बाबा, इहा हरू भरू जी ख़ुशफ़हमी आहे। इन समाज खे असां छा ॾिसंदासीं? मां पंहिंजो मिसाल थो ॾियां। सुबुह खां वठी शाम ताईं ऑफिस में मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलणो पवंदो आहे, छो त इहा मुंहिंजी नौकरी आहे ऐं उन जा पैसा मिलंदा आहिनि। वरी राति समूरे ॾींहं जी फ्रस्ट्रेशन जे जतन में गुज़रे थी। न साईं, इहा तव्हांजी वॾपाई ऐं महानता आहे जो तव्हां पाण खे एॾो हेठि पिया रखो। छो बाबा, तव्हां देरि कई? तव्हांखे मेराज जे बारे में कंहिं कोन ॿुधायो? न बाबा, मूंखे मिराज जे अचण जी ख़बर हुई। अलाए छो कुझु चेहरा हर हर ॾिसण ते दिलि चवंदी आहे। हेलो मिस गज़ल, मां हींअर तव्हांखे यादि पियो कयां। ओ, मूं सम्झो पे तो मुंहिंजी पिक्स ॾिसी रहिया आहियो। सॉरी, मां सम्झुसि कोन। परेशान न थियो, मां पंहिंजी पिक्चर्स जी ॻाल्हि न पई कयां, मां उन मॉडल्स जी पिक्चर्स जी ॻाल्हि कयां पई जेके तव्हांखे ईमेल कयूं हुअमि। उहे तव्हां ॾिठियूं या न? न, मूं अञा नाहिनि ॾिठियूं। छो भला जहांगीर साहब, किथे घुम आयो? कंहिंजे शहर में अची विया आहियो? न न, कंहिंजे चेहरे जी सार में न आहियां, पर कंहिंजी ज़हानत जे सार में ज़रूरु आहियां। यकीनन उहा मां ई हूंदसि। मां त मुकमल तुंहिंजे वजूद जे सार में आहियां। हेलो, आर यू देयर मिस्टर जहांगीर? यस यस, आई एम हियर। मां तव्हांजो ईमेल्स चेक पियो कयां ऐं तव्हांखे रिस्पॉन्स बि करे वठंदुसि। थोरो टाइमली रिस्पॉन्स कजो, मां उन्हनि जी बुकिंग करे वठां। ज़रूरु ज़रूरु। अच्छा, पाण वरी कॾहिं था मिलूं? ख़ैर त आहे, अव्हां मिलण जी जल्दी में हूंदा आहियो। किथे असां तव्हांजे दिलि में त न आहियूं आया? अच्छा, तव्हां मज़ाक सुठो कंदा आहियो। वेल, थैंक्स फॉर कॉलिंग। टेक केयर। ओके, बाय बाय। साईं, हिकिड़ो पर्सनल सवाल पुछां? पुछो। तव्हांखे स्टेप मदर आहे? न, छो? उन ॾींहुं तव्हांजी ममा जो तव्हां सां रवैयो ॾिसी मूंखे ईअं लॻो त हू तव्हां ॿिन्हिनि भेनरनि जी सगी मान आहे। ईअं आहे छा? महराज, हर मदर पंहिंजे ॿारनि लाइ ईअं ई हूंदी आहे, पर उन्हनि जी दुश्मन न ई हूंदी। उहो अहिड़ो बिहेव रखी शेल्टर ॾींदियूं आहिनि। उहो अहिड़ो बिहेव तॾहिं रखंदियूं आहिनि ताकी उन्हनि जूं धीअरूं ग़लति कमु करण खां अवॉइड कनि। पर साईं, हर फर्द जी प्राइवेसी हूंदी आहे ऐं इंसानी कैफ़ियत बि का शइ हूंदी आहे। ज़हनी आज़ादी बि हिकु घुरिज आहे ऐं हर कंहिंजो बुनियादी हक़ आहे, उनखे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। इहो सभु कुझु आहे, पर तूं हर भरू एॾो संजीदा न थी। मुंहिंजी माउ इंतिहाई प्यार कंदड़ आहे ऐं ॿियो असांखे अहिड़ो कोई बि इशू न आहे हुननि जे रवैये खां। मूंखे नथो लॻे साईं त अव्हांखे को इशू न हुजे। अंकल हाणे काफ़ी बहितर आहे साईं। तूं सुभाणे खां यूनिवर्सिटी जॉइन करे सघी थी ऐं सिंगिंग जी रियाज़त लाइ बि वक़्तु कढी सघीं थी। मूं हिकु टीवी स्टूडियो में तो लाइ टाइम स्पेस वठी छॾियो आहे। जेकॾहिं तूं चई त मां फाइनल कयां। न यार, फ़िलहाल कुझु ॾींहं दिलि नथी चवे मुंहिंजी। बसि पापा जो केस कंहिं तरीक़े हिकिड़े पासे खे पोइ। तूं सोशल मीडिया ते अंकल बाबत हलंदड़ मुहिम खे ॾिठो आहे? केॾा माण्हू इन्वॉल्व थिया आहिनि हुन में। केतिरो संदसि केस ते पॉज़िटिव रिस्पॉन्स मिलियो आहे। तोखे चयो हुयो न त इहो सिलसिलो बंदि कर। पापा खे सुठो कोन पियो लॻे ऐं आपे बि ईअं ई चयो हुयो।
ईअं न आहे यार साइमा, मूं इन बाबति उन्हनि अंकल सां ॻाल्हि कई ऐं उन ते को उन्हनि अहिड़ो रिस्पॉन्स न ॾिनो मूंखे। साइमा अॼु तूं एॾी कूल छो आहीं? छा थियो आहे तोखे? तूं कुझु ॿुधाइण नथी घुरीं छा? न यार अहिड़ो कुझु बि न आहे, बसि अलाए छो दिलि ईअं ख़ामोश रहण थी घुरे। तूं मूंखे ईअं ॿुधाए सघीं थो मिराज त ईअं छो आहे? कॾहिं कॾहिं दिलि बेगाणी थी चुप जो रोज़ो रखी छॾंदी आहे। ॾिस यार साइमा, मां को फिलोसफर या साइकेटिस्ट न आहियां, पर एतिरो ज़रूरु सम्झंदो आहियां त जॾहिं को पंहिंजे इज़हार खे दॿाए रखे थो न, तॾहिं हुनजी दिलि जी कैफ़ियत न अहिड़ी थी पवंदी आहे। जेको दिलि में अथई उहो चई छो। अवां मिस साइमा रहीम आयो न, नामियारे कहाणीकार मिस्टर अब्दुल रहीम जी लाडली थी। जी तव्हां केरु? तव्हांजो पीउ हिकु करप्ट ऐं रिश्वत वठंदड़ माण्हू आहे। मां ई उहो माण्हू आहियां जंहिं तव्हांजे पीउ जे ख़िलाफ़ दरख़्वास्त कई आहे। मुंहिंजो नालो त तव्हांखे यादि हूंदो न, अरसलान मुंहिंजो नालो न। What nonsense! तुझी हिम्मत कीअं थी मुंहिंजे साम्हूं अचण जी? ऐं तूं मुंहिंजे पीउ खे ईअं पियो चवीं? सर, छा कंदो आहे तव्हां हलियो वञी? त मुंहिंजी जोग्राफी मटाए छॾी तोसां। इहो त वक़्तु ॿुधाईंदो त केरु थो कंहिंजी जोग्राफी बिगाड़े। फतेह, रिटायरमेंट खां पोइ बि त तूं कोई कमकार करे सघें थो। हाँ बेगा, करे सघां थो, पर रिटायरमेंट खां पोइ कहिड़ी ज़िंदगी आहे? ईअं थो लॻे ॼण माण्हू ज़िंदा ई न हुजे। बिस्मिल्लाह, मां सदको पंहिंजे धीअ तो वञा। इन अरसे खां पोइ आई आहे मुंहिंजी धीअ हैदराबाद में, मुंहिंजे घर में। अम्मा छा थियो पुट? तू रोई छो थी? बाबा अच मां सदको वञा। वे मां सदको वञा। छा थियो आहे तोखे? तबियत कीअं आहे तुंहिंजी? ऐं कंहिंसां गॾु आई आहीं? अम्मा मां ॾाढी अकेली थी पई आहियां। अम्मा मां पंहिंजे हथनि सां पाण सभु कुझु विञाए छॾियो आहे। रब सणाई कंदो, परेशान न थी पुट, सभु ठीकु थी वेंदो। बाबा हाणे कुझु बि ठीकु नथो थी सघे। मां पाण पंहिंजे हथ सां सभु कुझु विञाए वेठी आहियां। मां सैफ खे छॾियो, मूं सैफ खे खेसि तकलीफ़ूं ॾिनियूं, तीअं ई जागीर मूंखे छॾियो, मूंखे तकलीफ़ूं ॾिनई। मां सैफ जी तज़लील करे हुनखे अस्पताल मां ॿाहिरि कढी छॾियो हुयो, ऐं साॻी तरह जहांगीर मूंखे ज़लील ऐं ख़्वार करे पंहिंजी ज़िंदगीअ मां कढी छॾियो। पुट तोखे चयो आहे न, तूं परेशान न थी, अञा बि वक़्तु नाहे वियो। सैफ वॾी दिलि जो मालिक आहे, वो तोखे ज़रूरु पंहिंजो कंदो। प्लीज़ तूं परेशान न थी, मूंखे बि परेशान न कर। असां मेड़ वठी सैफला ॾांहुं वेंदासीं, धीअ तूं गणती न कर। सैफ अहिड़ी कहिड़ी एमरजेंसी थी वई आहे जो तूं मूंखे हिते घुराए वरितो आहे? मूंखे तोसां ॻाल्हाइणो आहे ऐं तोखां मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो वठणो। मां सम्झां थी तूं मूं पंहिंजो फ़ैसिलो तोखे ॿुधाए छॾियो आहे। तूं एतिरो ज़ोर छो भरे रहियो आहीं? अर्शिला, तुंहिंजो फ़ैसिलो ॿाराणो आहे। तूं हिकु ख़ौफ़ में वरतल आहीं, उन ख़ौफ़ मां निकिरी अच, पाण खे सुञाण, पंहिंजे प्यार खे सुञाण। छा जो ख़ौफ़ आहे सैफ? तूं सम्झी थो त मां हिन माशरे खां डिॼां थी, या वरी पंहिंजे पीउ जी सख़्ती खां? बिल्कुल भी ना। ओके, अच्छा मूंखे तो इहो ॿुधाए त रहीम साहब वारे केस जे मामले ते ऐं तुंहिंजे अम्मी जे रवैये तोखे मजबूर नाहे कयो त तूं रिज़र्व थी वञ?
मां यकीन सां चवां थो त तो सभु पंहिंजे दिल ते खणी इहो फ़ैसिलो कयो आहे। ईअं आहे या न? ईअं बिल्कुलु बि न आहे। ॾिस अर्शिदा, ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। ईअं हर शइ दिल ते नाहे खणबी। बुर्दबारी ऐं हौसलो, जुर्रत ऐं मज़बूती हिन समाज में रहण लाइ हिकु ज़रूरी हथियार आहे। तूं पाण में इन्हनि जबलतुनि खे जागे सम्झे थी? इहा तुंहिंजी थ्योरी आहे। अर्शी, तूं यकीन रख, इन्हनि मिड़नी गुणनि जी तो वटि शदीद कमी रही आहे। कमी? प्लीज़ सैफ, हरू जूं ॻाल्हियूं न कर। इहा हक़ीक़त आहे त तोखे इन कमीअ खे पूरो करण जे लाइ तोखे तुंहिंजे दिमाग़ जूं अखियूं ॿूटणियूं पवंदियूं ऐं दिलि जूं अखियूं खोलणियूं पवंदियूं, जेको तूं कॾहिं बि न करे सघंदीअ, पर तोखे करणो पवंदो। सैफ साहब, कंहिंखे मारे पोइ उनखे दफ़नाइण जे लाइ परेशान न थीबो आहे। तूं अॻे ई मुंहिंजे सभिनीनि जज़्बनि खे मारे छॾियो हो, हाणे उन्हनि खे दफ़नाइण जे लाइ इहो सभु कुझु करे रहियो आहीं। इहो त ॾुख आहे, तुंहिंजे अंदर जो दर्द आहे जेको रिजेक्ट करे। मां सम्झां थो त ॾुख हिन समाज में सभ खां वॾो सच थी असांजी ज़िंदगीअ में उसरण लॻल। उनखे उसरण ॾे, उनखे अंदर में ईअं दॿाए न रख, न त हू तोखे मारे छॾींदो। हिन धरती जे माण्हुनि जी कमज़ोर घड़ाई, गैर फितरी उंधाए खां घबराइजी दरवाज़नि पुठियां लिकी बीहंदी आहे। तोखे बि मूं उन्हनि जे विच में ॾिठो आहे। तूं उन वक़्तु लिकंदे हुए जॾहिं मां तुंहिंजे पोयां हूंदी हुयसि। अॼु तूं इन करे निर्वार थियो आहे छो जो तुंहिंजे पोयां कोई बि कोन्हे। पाण खे ज़हनी डुबरो थियण खां बचाए हर्षिला। बस खोड़ थियो, तुंहिंजियूं इहे ॻाल्हियूं हाणे मूंखे बोर थियूं कनि। मां इहो तस्लीम थो कयां त मुंहिंजो रूह कंहिं उञायल मुसाफ़िर जीअं तुंहिंजी सूंहं जी तासीर खे अखियुनि सां पीअंदो हुयो, पर उन वक़्तु मुंहिंजी ज़बान ते कंडा फुटी आया। हिन दिल जी धरतीअ ते कॾहिं बि प्यार जो बिज फुटी न सघंदो साहिब। असांजी दिल जी ज़मीन प्यार जो बिज नाहे फुटाए सघंदी। इहो बिल्कुलु ग़लति आहे। असांजे समाजी सरहदुनि जी माना इहा कॾहिं बि न आहे त को असांजे अंदर जो झंडो बेरंग आहे ऐं असांजे रूह जे लाइ को बि दिलि खे छुअंदड़ तरानो अहिड़ो न ॻायो वियो आहे। मूंखे विसारणु तमामु सवलो आहे, पर मुंहिंजे लाइ ॿिए कंहिंखे विसारणु एतिरो औखो छो हुजे? तूं मूंखे ॿुधाए सघीं थो? छा मां पंहिंजे हुजण जो ख़िराज वसूल करण जी तमन्ना में पूरी थी वेंदी हुअसि? ऐं तूं इहा बि ॿुधाए त ही किथां जो दस्तूर आहे त मां मोहब्बत कयां ऐं तूं सिर्फ़ नफ़रत? अर्शिला, तुंहिंजो ईअं हुजण मुंहिंजे वजूद खे साड़े रख करे रहियो आहे। प्लीज़ मूं ते रहम जा हथ रख। आई एम सॉरी सैफ, हाणे मूंखां कोन थींदो। सही चवंदा आहिनि त माण्हू बीठो आहे त जबल आहे, ऐं जेकॾहिं किरे थो त पोइ मिटीअ जी लप ई न लहे। मूं मथां केस छा थियो आहे? माण्हू मुंहुं ई फेरे विया आहिनि। इन हाल में अची पहुतो आहियां, को अची पुछण जे लाइ तयार ई कोन्हे। माण्हुनि ईअं विसारे छॾियो आहे ॼण मां हुयुसि ई कोन। पोइ मूं ही छा कमायो आहे? कहिड़ी इज़त ऐं नालो कमायो?
एक अदीब, शायर, कहानीकार, सब कुछ छा मिट्टी में मिली वियो। दुनिया एडी बेहिस्ती वही है। मौत वाह वाह बाकी और पुटके जी का परवाह काने का। खैर, अब्दुल रहीम तू जैसा चंगायूं कयूं कंदो रहा, बाकी हू जानन हुनन जो ईमान जाने। तू पंहिंजो मिशन जारी रख। जहांगीर जे मैसेज में लगे तो हू मूं में इंटरेस्टेड है, पर वो ज़ाहिर न पियो करे। खैर, मैसेज जो जवाब कॉल होंदो है, ख़बर त पवे फीलिंग छा अथसि। मोहतरम, कहिड़ी मसरूफ़ियतनि में आहियो? मसरूफ़तियूं साॻियूं ई आहिनि, पर का विथी आहे जेका मुंहिंजे दिलि खे सोढ़ी पई करे। दिल जी इहा सोढ़ तोखे भला शाइरी जी तरफ़ राग़िब न पई करे? हिकु बिज़नेसमैन शायरी पढ़ण जो शौक़ तो रखे सके थो, या उन लाइ बि तव्हांजी कंपनी में के रूल्स आहिनि छा? न, घटि में घटि मुंहिंजी कंपनी में त अहिड़ा के बि रूल्स न आहिनि, पर दिलि ते ज़ाब्तो रखण जो ज़रूरु चयल हूंदो आहे। पर असां वटि नाज़ अंदाज़ थोड़ा अलॻि ज़रूरु आहिनि। अहिड़नि नाज़नि ऐं नज़ाकतुनि त असां जहिड़नि जा वाशर धरा करे छॾिया आहिनि। छा मक़सदु? मां उहा जो इहो कमेंट सम्झियसि कोन मिस्टर जहांगीर। कुझु शयूं सम्झ में न अचनि त बहितरु हूंदो आहे। कुझु अलॻि अंदाज़ जा माण्हू आहियो तव्हां, ईअं आहे या मां पई सम्झां? पर ख़ैर, ॾिसी था वठूं तव्हांजे इन सभिनी अंदाज़नि खे। यू डोंट वरी। ग़ज़ल, तव्हांजो हर सवाल या जवाब धमकी छो लॻंदो आहे? शायदि इन करे जो अव्हां असांखे हिकु अपोज़िट करे वरितो आहे। कॾहिं पंहिंजो त करे ॾिसो, इहे ई सवाल ऐं जवाब असांखे प्यार जी ॿोलीअ में लॻंदा। प्यार खां डपु लॻंदो आहे, पर हूंदा हुनजे पोयां ई आहियूं। पोइ इन करे इन वक़्त ताईं बैचलर रहंदा आया हो तव्हां? शायदि ईअं हुजे बि, पर ख़ैर पाण वरी ॿीहर कॾहिं था मिलूं। बसि मिलंदा रहंदासीं, छो था परेशान थियो? जंहिं वक़्तु दिलि घुरियो या ज़रूरत पई तव्हांजी आॾो हूंदसि। ओके, थैंक यू। न, थैंक यू तव्हांजो, तव्हां एॾा सुठा शेर मोकिलिया। ओके, बाय। मूं त रहीम साहब खे इहो चयो आहे त तव्हांखे को कंपोज़र ॾियां त जीअं तव्हां पंहिंजूं कहाणियूं डिक्टेट करायो ऐं हू उते कंपोज़ कंदो रहंदो, पर साईं सफ़ा इनकार करे छॾियो। असल में रहीम साहब नथो चाहे त हुनजे वज़न जो हिसो कंहिं ॿिए ते पवे। मां सम्झां थो सलीम साहब, बिल्कुलु सम्झां थो। अॻिते बि रहीम साहब कंहिं ते पंहिंजी ज़िंदगी जो भार नाहे रखियो। मां त फ़क़ति इहो थो चाहियां त साईं जिन जेकॾहिं इजाज़त ॾियनि त उन ई किताब जी रॉयल्टी मां असां उन कंपोज़र जी पघार बि कढी सघूं था, ऐं फ़िलहालु उन कंपोज़र खे मां पाण ॾेई छॾींदुसि। तव्हांजी वॾी महिरबानी। मां कोशिशि कंदुसि त इन ॻाल्हि ते रहीम साहब खे राज़ी कयां, छो त हू बिना लिखण पढ़ण जे अगरि ईअं हूंदा त हू बीमार थी पवंदा। उन्हनि खे इंगेज करणु ज़रूरी थी पियो आहे। तव्हां बिल्कुलु सही था चओ सलीम साहब। साईं जिन जो ध्यानु सिर्फ़ु बीमारी या केस ते रहंदो त इहा ॻाल्हि मुनासिबु न आहे। तव्हांखे रिक्वेस्ट आहे त जॾहिं इंक्वायरी थिए त रहीम साहब खे जेतिरो बि थी सघे उनखे सेफ करियो। इन में अव्हांखे चवण जी का बि ज़रूरत न आहे। मूं ते अॻी रहीम साहब जा घणेई अहसान आहिनि। मां हिन वक़्तु जंहिं बि जाइ ते मौजूदु आहियां रहीम साहब जी महिरबानी सां पहुतल आहियां, ऐं मूंखां जेको बि थी सघंदो इंशाअल्लाह उन्हनि जी हेल्प ज़रूरु कंदुसि। सलीम साहब, तव्हां त कुझु वरितो ई कोन, न चांहि न कॉफ़ी। न, अव्हांजी वॾी महिरबानी। असल में मूंखे हितां घर वञिणो आहे ऐं उनखां पोइ कोर्ट वञिणो आहे। हलो ठीकु आहे, वरी ॿिए भेरे इंशाअल्लाह गॾु आहियूं। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।